कीर्तन जाबलू सिलसिले में बरसात का पोइ काछे में नयूं वही आयूं। नया गाज नली नींग अग्नि ऐं हुलेली समेत नंढनि ऐं वॾनि नहरनि में पाणी वही आयो। जोई काचे डिगबाला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। नाम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त कीर्तन जाबलू सिलसिले में बरसात का पोइ काचे में नयूं वही आयूं। नया गाज अग्नि ऐं हुलेली समेत नंढनि ऐं वॾनि नहरनि में पाणी वही आयो। जोई काचे डिगबाला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। नाम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त कीर्तन जाबलू सिलसिले में बरसात खां पोइ काचे में नयूं वही आयूं। नया गाज नली नींग अग्नि ऐं हुलेली समेत नंढनि ऐं वॾनि नहरनि में पाणी वही आयो। जोही काचे ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसात पई आहे। इन आम ख़बर खां अवां खे आगन पिया हलूं त कीर्तन जाबलू सिलसिले में बरसात खां पोइ काचे में नयूं वही आयूं। नया गाज ऐं हुलेली समेत नंढनि ऐं वॾनि नहरनि में पाणी वही आयो। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे जोई खां सीनियर रिपोर्टर अकबर लाशारी। जी अकबर लाशारी, कहिड़ा तफ़सील आहिनि? कीर्तन जाबलू सिलसिले में बरसात खां पोइ काचे में नयूं वही आयूं आहिनि। जी बिल्कुल, रात खां कीर्तन जाबलू पट्टी में वसंदड़ बरसात जे करे अॼु काचे जूं जेके नयूं आहिनि, जंहिंमें ख़ासि तौर ते नए गाज नए अंगई नए नरी ऐं नए नई खां सवाइ ॿिया बि जेके ढोरा आहिनि, जेके नंढा उहे वही आया आहिनि। जाबलू ढोरा जेके आहिनि ऐं उन्हनि जे वही अचण जे करे काचे जा जेके आबादगार आहिनि उहे जेके नंढा नंढा बंद ॿधंदा आहिनि पंहिंजा बना आबाद करण जे लाइ, उहे पंहिंजा बना भराए रहिया आहिनि। ऐं काछे वासियुनि में आबादगारनि में ख़ुशी जी लहर छायल आहे। ऐं हींअर बि जेको मौसमु आहे उहा इंतिहाई थधी ऐं जोड़ाली लॻी पई आहे ऐं उमेदु आहे त अञा वधीक बरसाति जी उमेदु कई पई थी वञे। जी वॾी महिरबानी अकबर लाशारी तफ़सील ॾियण लाइ।